घोटकी चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारी जो एज़ाज़ में मलक फलाही जमायत के सदर बशीर अहमद उर्फ़ पप्पू भाई पारां सरहद पंचायत हाल में कॉर्नर मीटिंग मुनक़द कई हुई, जंहिंमें बशीर अहमद उर्फ़ पप्पू भाई पंहिंजी बिरादरी समेत जाम भाइरनि ते एतमाद जो इज़हार कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। इन मौक़े ते चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारी जो पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थींदड़ साथियुनि खे भलीकार कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कामयाब पॉलिसियुनि जे तसलसल जे करे माण्हू पार्टी में शामिल थी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी मज़दूरनि ग़रीबनि मज़लूमनि यतीमनि ऐं हारियुनि जी पार्टी आहे जंहिं जूं पाड़ूं ग़रीब अवाम में आहिनि। हुन जे त अवामी मसइलनि खे हल करण ऐं अवाम जी ख़िदमत करण लाइ हिन मुल्क में पीपल्स पार्टीअ खां बहितर का बि पार्टी नाहे। पीपल्स पार्टी वाहिद सियासी पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे, छाकाणि त अवाम ताक़त जो सरचश्मो आहे। इन मौक़े ते पीपी ज़िले घोटकी जो जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह ख़ान कलवड़, सैयद रिज़वान, नादिर शाह जिलानी, सैयद माजिद शाह जिलानी, असदुल्ला लाखो, चौधरी आसिफ वाराई, सरदार बगन ख़ान कलादी, मोहम्मद अनवर मलक, रज़ा मुग़ल, राना बाबिर अली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। इन मौक़े ते तक़रीब में शिरकत कंदड़ सभिनी महिमाननि खे सिंध जी ज़काफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।